किसो जेको आहे वतायो फ़क़ीर जो आहे। हिकु दफ़ो वतायो फ़क़ीर बुज़ुर्ग हो ऐं हुन वटि फाटल कपिड़ा पियल हुअसि ऐं सादो सूदो सो हिकिड़ी शादीअ ॿुधईं सिधो फिरंदो फिरंदो सिधो वञी शादीअ वारनि वटि निकितो ऐं वञी वेठो पर कंहिं पुछियोसीं कोन त को हीउ छो आयो आहे, छाजे लाइ आयो आहे, या बतुखा या कुझु न। सो हू माठ करे वरी वापसि आयो सो हिकिड़े खां घोड़ो अची उधारो वरितईं ऐं कपिड़ा ॿिए खां वरी नवां वरितईं ऐं उहे कपिड़ा वपिड़ा वञी सॼी न पाए बहितरीनु नमूने घोड़े ते तयारु थी चढ़ी वरी फिरी सिरी ऐं पंहिंजे ठक जी कई त ओॾीमहिल माण्हू फिरी विया ऐं हुन घोड़े जी जेको लगाम झलियऊं ऐं फ़क़ीर खे लाथऊं ऐं हिनखे वठी वञी वॾे सोफ़ा सेट ते विहारियऊं त फ़क़ीर साहिबु आयो आहे, फ़क़ीर साहिबु आयो आहे, बिस्मिल्लाह 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 ऐं करे विहारियऊंसि। घड़िया पोइ छा थियो जो जंहिंमहिल मानियूं ऐं भत सभु खणी अची हिनजे अॻियां रखियऊं पोइ तामीन आहे जेको न छॾियो हुजे न जो सभु अची न पंहिंजो त इहो पंहिंजो असांजो वॾे में वॾो आयो आहे सो हुनखे वेठे खारायूं जेसीं हुन वरी पंहिंजे चांवर खणी ऐं पंहिंजे कपिड़नि खे हणणु शुरू करे ॾिना त कपिड़नि खे त खाओ खाओ त माण्हुनि पुछियोसि त तूं छाजे लाइ पोइ इहो कपिड़नि खे हणी चई सवेलो आयुसि त कंहिं पुछियो बि कोन ऐं न ई का सलाह कयूं आऊं वियो आहियां सो वरी कपिड़ा वपिड़ा पायां त हाणे इज़त मुंहिंजी न वई पर हिन कपिड़नि जी तव्हां कई आहे तंहिंजे करे जेको आहे सो तव्हां जेके लाइक़ु आहियो माण्हूअ जे लाइक़ु कोन आहियो, तव्हां आहियो कपिड़नि ऐं शाहूकारीअ जा लाइक़ु ऐं उन खां वधीक पसंदि करियो माण्हुनि खे कोन था करियो छाकाणि त पहिरीं आमास त तव्हां मूंखे पुछो बि कोन हींअर जेको आहे सो वठी मूंखे वरी सोफ़ा सेट ते विहारे ऐं इज़त कई अथव असां सिर्फ़ु हिन कपिड़नि ऐं हिन घोड़े जे करे। ऐं इहो बुज़ुर्ग चई ऐं उतां मोकिलाए हलियो आयो ऐं इहो किसो हिते ख़तमु थियो। माशा अल्लाह वरी ॿिए दफ़े वरी ॿियो